अस्सलाम वालेकुम संगत। अॼु असां मौजूद आहियूं पंहिंजी ज़मीन ते जिथे हारी कम करे रहिया आहिनि ऐं ज़रदारी चए थो त 1 एकड़ साल में 50 लाख रुपया कमाए थो। ही ज़रदारी वारो वीडियो ॾिसो, पोइ ही जेके हारी आहिनि इन्हनि सां पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। आप तो कोई चीज़ हम पहुँचाएं कि आपके पास वो फैसिलिटी हो कि आप एकड़ पे 50 लाख रुपए खर्च करें पहले, उसके बाद उससे 50 लाख रुपए साल का कमाएं। वो 50 लाख जो है वो मैंने आपको बनवा के देने हैं। हर एकड़ पे आपको ये बनानी है। और जितनी पॉपुलेशन बढ़ रही है पाकिस्तान की, खुराक की कभी कमी नहीं होनी। हाँ, तो ज़रदारी चए थो त 1 साल में एकड़ 50 लाख रुपया कमाए सघे थो। तुंहिंजी छा राय आहे? 50 लाख परे जी ॻाल्हि आहे। असांखे साल में 20,000 कोन था बचनि। इहा ज़रदारी वॾी महिरबानी आहे। जे कलर बिज महांगा करे ऐं हारनि खे लोड़ायो आहे, हाणे वरी चए थो 50 लाख बचनि, 20,000 बचनि त असां शुकुर कंदासीं। संगत ही तव्हां हिन जी राय ॿुधी अचो त वरी ॿिए दोस्त खां पुछूं था। अदा ज़रदारी चए थो त 1 एकड़ ते साल 50 लाख रुपया कमाईंदो। इन में तुंहिंजी छा राय आहे? साईं राय इहा आहे त अॼुकल्ह एतिरा कर्ज़ी थिया वाणनि जा, जो कल्ह वाणिया आया मुंहिंजे घर, रहियूं खुयूं कुकड़ियूं हुयूं उहे बि खणी विया। अल्लाह, भई तबाह करे आहे साईं। पोइ हाणे तुंहिंजो छा चवणु आहे? ज़रदारी सचो आहे कूड़ो आहे? ज़रदारी चयो फसल काए ॾिस छमाई, इहे कुकड़ियूं छा थियो, इहा पुट बि खपाए छॾनि बिलावल। ऐं ॿियो जेको आहे तो माण्हू चवनि था त भंग जेका मनशाइत आहे उहा ई एतिरो कमाए सघे थी, बाक़ी फसल जेको सारी आहे या कमंद आहे या कणिक आहे या केलो आहे या फुटी आहे, इहा कोन थी कमाए सघे। वाक़ई आहे, सही ॻाल्हि आहे? साईं भुटी ऐं कणिक त कॾहिं बि कान कमाए सघे। अच्छा, हा, बाक़ी भंग थी सघे ज़रदारी आम करे न करे सघंदो। भंग आम कीअं कंदो? हाँ पोइ कंदो। साईं अलाए कीअं चयो अथई। अचो वरी ॿिए खां था पुछूं, हिन जा हाल हवाल थी विया। अचो। अस्सलाम वालेकुम। सोना कहिड़ो हाल आहे? ख़ुशी सोना। अॼु असां आया आहियूं जेके बि हारी आहिनि ज़मीनुनि में कमु पिया था कनि, उन्हनि सभिनी खां इंटरव्यू वरिता आहिनि। जेको ज़रदारी चए थो त साल में एकड़ 50 लाख कमाए सघे थो, छा उहो कमाए सघे थो? तुंहिंजी हिन में छा राय आहे? साईं असांखे त का बि सम्झ में अहिड़ी ॻाल्हि नथी अचे। असांजी उमिरि मतिलबु 31 खां 32 साल आहे, त हिन हार पे करण में उन जे बावजूदि कणिक जा फुटी त 50 लाख त छा 50,000 बि एकड़ नथो बचाए जी। बाक़ी असांजे मुर्शिद जे पुट राशिद बाबा चई छॾियो आहे भंग चर्स आफ़ीन इहो हणी त 50 लाख कमाए सघे थो। बाक़ी ज़रदारी साहब जी ख़बर नथी पए, केल में कहिड़ी ॻाल्हि थो करे, केल में कहिड़ी ॻाल्हि। सोना छा हाल आहे? ख़ुशी आई। सोना ज़रदारी चए थो त एकड़ साल में 50 लाख रुपया कमाए सघे थो, छा कमाए सघे थो? ज़रदारी इहा सरासर कूड़ी ॻाल्हि आहे। ज़रदारी जे कमाए ॾेखारे थो त असांजे एकड़ में कमाए ॾेखारे, उहो न कमाए सघंदो न कमाए सघंदो। संगत ही ॿुधो तव्हां, जेके बि हारी आहिनि तक़रीबन इन्हनि खां असां इंटरव्यू वरिता आहिनि, इन्हनि जी राय पुछी आहे। के माण्हू था चवनि त ज़रदारी जेको आहे भंग काए त उन में कमाए सघे थो, या आफ़ीम या चर्स, छाजे करे मनशात में कमाई जाम आहे। छो पाकिस्तान में इहा लीगल शइ कान्हे का, ग़लति शइ आहे, हराम शइ हूअं वाक़ई घणो कमाईंदी आहे। बाक़ी ही जेके ग़रीब हारी आहिनि कमाइनि था, पोरियो कनि था, इहे चवनि था इहा सरासर ॻाल्हि कूड़ी आहे। असां त ठहियो पर असांजी 7 पीढ़ियुनि मां कंहिं 50 लाख पोइ हिते कोन कमाइनि। एकड़ त छा पर 10 लाख बि साल में कोन था कमाए सघनि एकड़ जे हिसाब सां। सो महिरबानी, हीअ असांजो वीडियो हुयो। वीडियो खे शेयर कयो, फॉलो कयो ऐं पंहिंजी राय कमेंट में ज़रूरु ॾियो। महिरबानी।